जय झूलेलाल। मां आहियां जय शर्मा ऐं तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल मुंबई जो सिंधी में। मां सिंधी कल्चर ऐं ॿोली ते वीडियोस ठाहींदो आहियां। अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजे चैनल ते सब्सक्राइब न कयो आहे त हाणे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे प्रेस कयो ताकी तव्हांखे मुंहिंजे न्यू वीडियोस जी नोटिफिकेशन मिलंदी रहे। छा तव्हांखे ख़बर आहे असां थधिड़ी छो मल्हाईंदा आहियूं? थधिड़ी जे ॾींहुं छा कबो आहे? थधिड़ी जी कथा छा आहे? न त लास्ट ताईं वीडियो ॾिसिजो, सभु जानकारी तव्हांखे मिली वेंदी। थधिड़ी जो छा मतिलबु आहे ऐं असां छो मल्हाईंदा आहियूं? थधिड़ी माता शीतला खे समर्पित आहे। सत्यनारायण खां 60 ॾींहं ते असां थधिड़ी मल्हाईंदा आहियूं। थधिड़ी सिंधियुनि जो वॾे में वॾो त्योहारु आहे। थधिड़ी यानी थधाइण, थधो। पहिरें जे ज़माने में जॾहिं कंहिंखे वॾी नंढी माता निकिरंदी हुई त हुन ते माता जो प्रकोप सम्झो वेंदो हो। हीउ विर्तु असांखे बीमारी खां बचाईंदो आहे। हिन ॾींहं ते छा कबो आहे? थधिड़ी खां हिकु ॾींहुं पहिरियों लोलो कोकी पचाए रखिबी आहे, छोकी थधिड़ी वारे ॾींहुं घर में गरम रोटी न ठहींदी आहे, चुल्ह न ॿारी वेंदी आहे ऐं असीं कल्ह वारी थधी रोटी खाईंदा आहियूं। हिकु राति पहिरियों जॾहिं सभु कमकार थी वञनि त गैस ठारिबो आहे, यानी त गैस ते लोला ऐं कोकियूं पचायूं आहिनि असां हुन ते पाणी जो छंडो विझी ऐं हथ जोड़ी अखड़ियूं रखिबियूं आहिनि सॼी राति। हिन खे गैस ठारिबो ईअं चइबो आहे। ॿिए ॾींहं ते अखड़ियूं हथ में खणी घर जे भातियुनि जे अखियुनि ते रखिबियूं आहिनि, छोकी अखियुनि में अग्नि जो वास हूंदो आहे ऐं छंडो हणी चइबो आहे, लाखरो साखरो वॾी माई नंढी माई लंघी पई पार, देवी रानी थधो कर थार। हिन खां पोइ घर जी माताऊं ऐं भेनरूं नदी जे किनारे ते वेंदियूं आहिनि, जिते हू थधिड़ी जी पूॼा ऐं कथा कंदियूं आहिनि। थधिड़ी जी कथा हिकु समय जी ॻाल्हि आहे। शीतला माता हिकु ॾींहुं सोचियो, ॾिसां मूंखे केरु यादि थो करे धरतीअ ते। माता हिकु ॿुढी माई जो वेस धारी हिकु ॻोठु पहुती। हुते माता जो हिकु बि मंदरु कोन हुयो। ईअं ई माता ॻोठ में घुमी रही हुई त हिकु माई चांवर पई रधे। हुन चांवर जो गरम पाणी ॿाहिरि फिटी कयो, जेके माता खे लॻी वियो ऐं माता खे फोड़ा थी पिया। माता सड़ण जे करे हिते हुते डुकण लॻी। कुंभार जी ज़ाल ॿुढी माई जे रूप में माता खे ॾिठईं ऐं चयईं, अचु अम्मा, वेह हिते, मां थोरो थधो पाणी विझां थी। थधो पाणी विझी हू माता जे लाइ खटो भतु ऐं कल्ह वारी रोट बि खणी आई त हे खाई माता खे थोरो आरामु मिलियो। माता हुन खे पंहिंजे स्वरूप में दर्शन ॾिनई, जंहिंमें हिकु हथ में बुआरी हुई। हुन बुआरी खां माता हुन माईअ जे घर जी सॼी दारिद्रता पंहिंजे मटके में विझी छॾी ऐं चयईं, जेको हिन ॾींहं ते थधो खाईंदो ऐं मुंहिंजो विर्तु रखंदो, हुन जे मथां ऐं हुन जे परिवार मथां मुंहिंजी विशेष कृपा रहंदी ऐं हुन मथां को बि संकट न ईंदो। त चओ शीतला माता जी जय। अगरि तव्हांखे ही कथा पसंदि आई त लाइक कयो ऐं शेयर ज़रूरु कयो ताकी सभिनीनि ताईं ही कथा पहुची वञे। जय झूलेलाल।